जेकॾहिं तव्हां इन वायरस खां महफूज़ रहण चाहियो था हिकिड़ो क़ुरानी नुस्ख़ो ॾिसो क़ुरानी नुस्ख़ो इंशा अल्लाह ताला वायरस तव्हांजे वेझो बि न ईंदी क़ुरान शरीफ़ जी तौबा सूरत जी आख़िरी आयत फ़इन तवल्लो फ़क़ुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व हुव रब्बुल अर्शिल अज़ीम 11 भेरा सुबुह जो 11 भेरा शाम जो पढ़ो कोरोना जी मां खे बि ताक़त न आहे जो तव्हांजे वेझो 11 भेरा सुबुह जो 11 भेरा शाम जो पढ़ो तव्हां अल्लाह जे अमान ज़मान हिफ़ाज़त में अची वेंदव ज़मीन आसमान जे आफ़तुन खां शामतुन खां मुसीबतुन खां दर्दन खां मर्ज़न खां कर्ज़न खां परेशानियुनि खां अल्लाह तव्हांजी हिफ़ाज़त कंदो जंहिंजो रब हफ़ीज़ हुजे जंहिंजो रब वकील हुजे जंहिंजो रब कारसाज़ हुजे जंहिंजे मथां रब जी ज़ात जी रहमत जी नज़र हुजे उनखे वायरस छा कंदी